GHQ ऐं जिना हाउस समेत ॿियनि अहम हंधनि ते हमला कंदड़नि खे मुआफ़ न कबो। 9 मई सान्हे में मुलविस अंसरनि खे सज़ा ॾिनी वेंदी। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म 4 खां 8 जून ताईं चीन जो दौरो कंदो, जितां सुठियूं ख़बरूं मिलण जी उमेद आहे। सीपेक ऐं सिक्योरिटी बाबति मसइला आहिनि। चीन जे दौरे दौरान इन मामले ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। सिक्योरिटी फोर्सेस जो पेशावर में इंटेलिजेंस ॼाण जी बुनियाद ते ऑपरेशन दहशतगर्दनि जो कमांडर साथी समेत मारिजी वियो। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस 3 ऐं 31 मई जे विच वारी राति पेशावर जे इलाइक़े हसन खेल में ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जो कमांडर अयाज़ उर्फ मोहम्मद ऐं दहशतगर्द अहमदी उर्फ कोची मारिजी वियो। 2 दहशतगर्द ज़ख़्मी बि थिया। मारिजी वियलनि दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, गोला बारूद ऐं धमाकेदार मवाद बि बरामद कयो। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ख़िलाफ़ कार्रवायुनि ऐं मासूम शहरियुनि जे क़त्ल में बि मुलविस हुआ। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ 4 खां 8 जून ताईं चीन जे दौरे ते रवानो थींदो। चीनी सदर ऐं वज़ीर आज़म जे ॾिनल दावत ते वज़ीर आज़म सां गॾु 110 रुकनी वापारी वफ़द वेंदो। वज़ीर आज़म हाउस जी पधिराई मूजिब वज़ीर आज़म बीजिंग में चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात कंदो ऐं वज़ीर आज़म ली क्योंग सां बि वफ़दनि जे सतह ते ॻाल्हियूं थींदियूं। वज़ीर आज़म चीनी सरकारी खातनि जे अमलदारनि ऐं मुख़्तलिफ़ कंपनियुनि जे सरबराहनि सां पिणु मुलाक़ातूं कंदो। अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार सां मुलाक़ात। अमरीका ऐं पाकिस्तान जी गॾियल तरजीहुनि ते ख़्यालनि जी ॾे वठ, दहशतगर्दी ख़िलाफ़ सहकार, पाकिस्तान जे स्ट्रक्चरल इक़्तिसादी सुधारनि, सलामती ख़िते ऐं इक़्तिसादी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जी कोशिशुनि ते बि ॻाल्हि ॿोल्हि कई वई। अमेरिकी सफ़ीर पाकिस्तान जे जारी इक़्तिसादी सुधारनि लाइ अमरीका जी हिमायत जो वर्जाउ कयो। पाकिस्तान ऐं भारत विच में मैच दौरान दहशतगर्दी जे ख़तरे खे नज़र में रखंदे अमरीकी अख़्तियारनि सां राब्ते में आहियूं। उमेद रखूं था त अमरीकी अमलदार पाकिस्तानी रांदीगरनि तोड़े शहरनि खे सिक्योरिटी फराहम कंदा। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ 4 खां 8 जून ताईं चीन जो सरकारी दौरो कंदो, जंहिं दौरान वज़ीर आज़म चीनी सदर शी जिनपिंग समेत चीनी कंपनी जे नुमाइंदनि सां मुलाक़ातूं कंदो। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ोहरा बलोच जी ब्रीफिंग चवे थी, पाकिस्तान खे अफ़गान सरज़मीन तां जेके ख़दशे आहिनि उहे अफ़गान हुकूमत खे ॿुधाए छॾिया आहिनि। पाकिस्तान ऐं आज़रबाईजान विच में पुराणा ऐं मज़बूत लाॻापा आहिनि। आज़रबाईजान जे परॾेही वज़ीर दौरे दौरान वज़ीर आज़म ऐं ॿियनि सां अहम मुलाक़ातूं कयूं। संदसि पाकिस्तान जो दौरो अहम हुयो। पाकिस्तान ऐं सेंट लूशिया 29 मई खां बाज़ाब्ता तौर सफ़ारती लाॻापा क़ाइमु कया आहिनि। PTI बानी जे अकाउंट तां वीडियो कंहिं शेयर कई? तहरीक इंसाफ़ ॾचे में पइजी वई। वीडियो वायरल थियण बाद PTI अॻुवाड़ वज़ाहत ॾियण ते मजबूर। PTI जे मरकज़ी अॻुवाड़ बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त PTI बानी जी सोशल मीडिया अकाउंट तां शेयर कयल वीडियो सियासी तनाज़ुर में हुई, जॾहिं त रऊफ़ हसन पहिरियां वीडियो जी मुकमल जांच वारे मुतालबे जी हिमायत कई, पोइ चयो त हुन वीडियो ॾिठी नाहे। कुझु ॾींहं अॻु अडियाला जेल में क़ैद PTI बानी जी सोशल मीडिया अकाउंट तां ढाका सानहे जे हवाले सां हिकु वीडियो शेयर कई वई हुई। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ 200 यूनिट्स इस्तेमालु कंदड़ वाफ़ेदारनि जे लाइ बिजली जी क़ीमत वधाइण जी तजवीज़ रद्द करे छॾी। वफ़ाक़ी हुकूमत पारां बिजली जे प्रोटेक्टेड वाफ़ेदारनि खे बिलनि जे मद में रिलीफ ॾींदे 200 यूनिट्स ताईं जी सब्सिडी बर्दाश्त करण जो फ़ैसिलो। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर सां आज़रबाईजान जे परॾेही वज़ीर जिहोन बैरामोव जी मुलाक़ात में इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम समेत गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठ। आर्मी चीफ पारां दिफ़ा ऐं सलामती जे शोबनि में सहकार फराहम करण लाइ मुल्क जे अणटुट अज़म जो वर्जाउ। आज़रबाईजान जे परॾेही वज़ीर पारां ख़िते में इस्तेहकाम बरक़रार रखण में पाकिस्तान जे अहम किरदार जो एतिराफ़। सिहत या को ॿियो शोबो तहक़ीक़ ऐं जिद्दत खां सवाइ तरक़ी नथो करे सघे। सिहत बाबति सॼी पॉलिसी साज़ीअ जी रहनुमाई तहक़ीक़ सां थियणु घुरिजे। यकीन ॾियारियां थो त हुकूमत डिजिटलाइज़ेशन ऐं एतिरादु ज़हानत जे लाइ मुमकिन सहकार फ़राहम कंदी। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो जिना अस्पताल में पोस्ट ग्रेजुएट रिसर्च कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त डिजिटलाइज़ेशन ऐं AI मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सिहत जे तहक़ीक़ में इनक़लाब बर्पा करे रहियूं आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि एक्साइज़ नार्कोटिक्स कंट्रोल खाते जो इजलास। ऑफिसरनि खे सॼे सूबे मां मंशियात जी लानत जो ख़ात्मो यकीनी बणाइण जूं हिदायतूं। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त मंशियात ख़िलाफ़ कार्रवायुनि में तेज़ी आंदी वञे।
हुकूमत मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई लाए समूरा वसीला ऐं सहूलतूं कुतुब आणींदी। पुलिस रेंजर्स ऐं ॿिया इदारा बि मंशियात खिलाफ कार्रवाई में मदद लाइ हर वक़्तु तैयार रहंदा। मंशियात ते सिंध हुकूमत जी पॉलिसी ज़ीरो टॉलरेंस ते ॿधल आहे। सुन्नी इतिहाद काउंसिल जे मखसूस सीटुनि जे मामले ते सुप्रीम कोर्ट जे 13 जजिस ते बदल फुल कोर्ट बेंच जोड़ी वई। 13 रुकनी फुल कोर्ट बेंच जो सरबराह चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा हूंदो। सुन्नी इतिहाद काउंसिल जी दरख़्वास्त ते ॿुधणी 3 जून ते थींदी। जस्टिस मुसरत हिलाली दिल जे तकलीफ़ सबबि बेंच में शामिल नाहे। लाहौर हाई कोर्ट जजिस जे हवाले सां नामुनासिब लफ़्ज़ चवण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण जोगी हुजण बाबति दलील तलब करे वरिता। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त शहबाज शरीफ़ 28 मई ते पंहिंजी हिक तक़रीर में अदलिया खे कारियूं रिढूं करार ॾिनो। ही बयान अदलिया जी ईमानदारी ऐं आज़ादीअ खे कमज़ोर करण जे बराबरि आहे। हैदराबाद में सिलेंडर धमाके खां पोइ इंतज़ामिया जूं गैर क़ानूनी LPG फिलिंग पॉइंट्स ख़िलाफ़ कार्रवाइयूं। मजमूई तौर ज़िले में 28 LPG सिलेंडर फिलिंग पॉइंट सील। 3 ॼणा गिरफ़्तार। कार्रवाइयुनि दौरान कासमाबाद में 15, लतीफ़ाबाद में 3 ऐं तालुके बहराड़ी में 10 दुकान सील कया विया। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां हैदराबाद में गैस सिलेंडर वाक़े ते अफ़सोस जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण त लाॻापियल अख़्तियारियूं वाक़े जी जांच कनि। जेकॾहिं वाक़ियो कंहिं मुजरमानी ग़िफ़लत जो सबबु थियो आहे त ज़िम्मेवारनि खे क़ानून जे कटहण में आंदो वञे। मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्म जे हादसनि जे रोकथाम जे लाइ सराइता क़दम खंया वञनि। मीरपुर माथिले में शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं वाक़े जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण लाइ सहाफ़ियुनि जे एहतजाजी रैली। सहाफ़ियुनि प्रेस क्लब खां SP ऑफिस ताईं रैली कढी। वॾे अंग में सहाफ़ियुनि सियासी समाजी धुरियुनि जी शिरकत। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त वाक़े जी जांच कंदड़ पुलिस ते एतमाद नाहे। अदालती कमीशन जोड़े शफ़ाफ़ जांच कई वञे। असल क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ ताईं एहतजाज जारी रहंदो। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी जे क़त्ल जी जांच जुडिशल कमीशन ज़रिए कराइण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त क़त्ल केस जी जांच लाइ सिंध हुकूमत खे जुडिशल कमीशन जोड़ण जो हुकुम ॾिनो वञे। जुडिशल कमीशन जोड़े 21 मई ते थियल वाक़े जी मुकमल जांच कई वञे। ज़िम्मेवारनि जो तयन कयो वञे। अदालत खे दरख़्वास्त ते तकड़ी ॿुधणी जे लाइ बि अपील कई वई। माज़ी में कराची अंदर पर्ची सिस्टम हलंदो रहियो। टैक्स जो को निज़ाम ई न हो। हिक साल में कुल आमदनी 20 करोड़ रुपया थींदी हुई, जिन मां 4 करोड़ 38 लख प्राइवेट कंपनी खे ॾिना वेंदा हुआ। बाक़ी 15 करोड़ रुपयनि मां एॾो शहर नथो हली सघे। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त माज़ी में टैक्स जे निज़ाम में बहितरीअ लाइ कमु न कयो वियो, जंहिं सबबु घणो नुक़सान थियो। सिंध हाई कोर्ट शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जे जबरी मोकल वारो नोटिफिकेशन मुअत्तल करे छॾियो। प्रोफेसर खलील अहमद अबू पोटो जी जबरी मोकल ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत नोटिस जारी कंदे धुरियुनि खां 4 जून ते जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त में सिंध जे वॾे वज़ीर, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं यूनिवर्सिटीज़ जे सेक्रेटरीज़ खे धुर बणायो वियो। अमेरिका जो अगूड़ो सदर डोनाल्ड ट्रंप कारोबारी रिकॉर्ड में जालसाज़ी ते ॾोही करार। अमेरिका जे अगूड़े सदर खे अदालत सज़ा ॿुधाए छॾी। न्यूयॉर्क जे ज्यूरी डोनाल्ड ट्रंप खे ॾोह साबित थियण ते सज़ा ॿुधाई। अमेरिका जी तारीख़ में पहिरियों भेरो कंहिं अगूड़े सदर खे सज़ा ॿुधाई वई। डोनाल्ड ट्रंप ते 34 इल्ज़ाम मढ़िया विया हुआ। समूरा दुरुस्त करार। डोनाल्ड ट्रंप ते इल्ज़ाम हयो वियो हो त हुन 2016 जी सदारती चूंडुनि दौरान स्टॉर्मी सां जिन्सी लाॻापा रखे उनखे लिकाइण लाइ रक़म अदा कई। न्यूयॉर्क जी अदालत जो जज फ़ैसिलो 11 जुलाई ते ॿुधाईंदो। डोनाल्ड ट्रंप केस खे धांधली करार ॾेई छॾियो। चवे थो अदालती फ़ैसिलो धांधली ऐं संदसि तौहीन आहे। मामिलो अञा ख़तमु नाहे थियो। आख़िर ताईं वेड़ कई वेंदी। ऐं सिंध समेत सॼे मुल्क में लिंग साड़ींदड़ गर्मी बरक़रार। दादू ऐं जैकबाबाद में पारो 51 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। मोहनजो दड़ो ऐं नवाबशाह में गर्मीपद 49 डिग्री सेंटीग्रेड। ख़ैरपुर ऐं लाड़काने में 48 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। हैदराबाद में गर्मीपद 47 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। कराची में पारो 39 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। मौसमियात खाते मूजिबि कराची शहर जो गर्मीपद 40 खां 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो ख़दशो आहे।